ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, पेशावर हाई कोर्ट चूंड निशान बेट जी बहाली जो फ़ैसिलो लिखत में जारी करे छॾियो। पेशावर हाई कोर्ट 26 सुफ़हनि ते मुश्तमिल फ़ैसिलो जारी करे छॾियो। PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन पेशावर में थी, लिखत में फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन जो 22 दिसंबर वारो फ़ैसिलो गैर क़ानूनी आहे। पेशावर हाई कोर्ट। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, पेशावर हाई कोर्ट चूंड निशान बेट जी बहाली जो फ़ैसिलो लिखत में जारी करे छॾियो। पेशावर हाई कोर्ट 26 सिफ़हनि ते मुश्तमिल फ़ैसिलो जारी करे छॾियो। PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन पेशावर में थी, लिखत में फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन जो 22 दिसंबर वारो फ़ैसिलो गैर क़ानूनी आहे। पेशावर हाई कोर्ट। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।